जाते जो है जो मोटारपुर माल में बैठा हूँ मसलो इहा त साल खन अॻु में असांजो सियाच बिरादरी सां जो है जो मामूली घिटीअ जी ॻाल्हि आहे जहिड़ो थी पियो का करे असांजे घरनि ते नंढड़े छोकिरे मुज़म्मिल 8 सालनि जो हुनखे गोली मथे में 4-5 महीना गुज़रण बावजूद अस्पताल में हुनजी का गिरफ़्तारी अमल में न आई। पोइ गिरफ़्तारी जॾहिं वफ़ात करे पोइ 2 माण्हू पकता उहे बि जेको आहे सो ॾाढी ॾुखियाई सां हाणे एडिशनल साहब जेको आहे सो 2-3 महीना गुज़रण खां पोइ हुननि जी जेको ज़मानत मंज़ूर कई आहे। उन जहिड़े में शांतनि जो बि हिकिड़ो खून थियो साजिद सियाच उहो बि जेको आहे सो हुन में क़तल थियो। उन जा जवाबदार 3 ॼणा जेको आहे सो सेंट्रल जेल साल जेको पूरो थी वियो अथनि। एडिशनल रतो दौरो उन्हनि जी ज़मानत मंज़ूर न कई। मुज़म्मिल जी जेको असां 8 सालनि जो छोकिरो उनजी जेको आहे जवाबदार हुन जा आज़ादु थिया आहिनि। असांजी आहे जज साहब जो जेको रिक्वेस्ट आहे जे हुननि जा जेको आहे जवाबदार तव्हां बेल थी हुननि जी मंज़ूर कई आहे त असांजी बि मंज़ूर कयो। जे मंज़ूर नथा कयो त पोइ इहो तव्हां जेको आहे असां मयार आहियूं तव्हांजा। असां जेको आहे आला अख़्तियार में हाई कोर्ट चीफ जस्टिस साहब वॾी हाई कोर्ट खे सभिनी खे जेको असांजी रिक्वेस्ट आहे त ॿिन्ही तरफ़ इंसाफ़ हुजणु खपे। इन हिकिड़ो पासो आज़ादु आहे ॿियो पासो जेको आहे बंदि आहे त इहो जेको आहे जहिड़े खे वधा थो ॾिनो वञे। असांजी जेको आहे मुंड खां वठी पुलिस जी बि जेको आहे असां ते ॾाढी उहा ॾुखियाई रही आहे। पुलिस बि असांजा जेको मेन जो जवाबदार आहे उनखे बार पकड़े बि उनखे जेको छॾे था ॾियनि। असांजी जॻहियूं बि हर शइ ड्राए आहिनि जेको आहे रोज़ असांखे धमकियूं था ॾियनि जेल में बि हाणे धमकियूं मोकिलनि त असां आज़ादु थींदासीं जहिड़ो करे तव्हांजा माण्हू मारे हलिया वेंदासीं। असांजो इहो ई बसात आहे जेको आहे असां इंसाफ़ थिए ॿिन्ही धुरनि खे हिकु साइड ते रखी माना इंसाफ़ त ॾिठो वञे। असांजे माण्हुनि जे बेल थिए थी त हुननि जी बि थिए असांजी नथी थिए त हुननि जी बि नथी। जवाबदारनि नालो आहे मेन मुखा अब्दुल गनी जेको आहे साल थियो अथसि गिरफ़्तार न थियो आहे 2-3 दफ़ा पुलिस पकतो अथसि मोबाइल में विहारे हुनखे छॾे था ॾियनि। ॿिया जवाबदार अब्दुल शकूर आहे अब्दुल कयूम ऐं अब्दुल हफ़ीज़ ऐं ॿियो जेको मुराद आहे उन मां हिकिड़े जी बेल थियल आहे 2 जी हाणे कई 2 रूपोश था हलनि पंहिंजे घरनि में वेठा घुमंदा फिरंदा अथनि। पुलिस खे हिमत नथी थिए त उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करे। असांजी इहा रिक्वेस्ट आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। खुदारा असांजो जेको आहे आला अख़्तियार में SP जेको आहे लाड़काणो DIG लाड़काणो IG सिंध चीफ ऑफ आर्मी ऐं वज़ीर आला सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान सभिनी खे इहा जेको आहे निमाणो अर्ज़ु आहे त असां सां मुज़म्मिल जे खून सां इंसाफ़ कयो ऐं असांजो जेको आहे बिल्कुलु हक़ कयो। कोर्ट इंसाफ़